हिन वीडियो में असां मथाछरी तौर ते पढ़ंदासीं प्रोबेबिलिटी जे बारे में। प्रोबेबिलिटी जो जेको मतिलबु हूंदो आहे उहो हूंदो आहे इम्कान, यानी कंहिं बि शइ जे थियण ऐं न थियण जो इम्कान जेको आहे उनखे असां प्रोबेबिलिटी चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ते मां तव्हांखे सम्झायां त हिकिड़ो सिक्को आहे मूं वटि, मां हिकिड़ो सिक्को ठाहियां थो ऐं उन सिके खे ॿ पासा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर सिके खे ॿ पासा हूंदा आहिनि। त हिकिड़ो पासो जेको आहे उनखे असां चऊं था त उहो उनजो मथियों पासो आहे जंहिंखे असां हेड्स चऊं था। हेड्स यानी उन में जीअं मिसाल जे असां रुपए जो सिक्को हूंदो आहे, उन में हिकिड़े पासे जो क़ाइदे आज़म ठहियलु हूंदो आहे ऐं ॿिए पासे जो मस्जिद ठहियलु हूंदी आहे। त हिकिड़े पासे ॾांहुं असां मिसाल उनखे चऊं था त उन वॾो हेड्स आहे ऐं जेको ॿियो पासो आहे उनखे असां टेल्स चऊं था। त अगरि हिन सिके खे असां उछालियूं त असांजो केतिरो इम्कान आहे त उहो जेको सिक्को आहे उहो मुंहुं भर किरंदो, यानी हेड्स मथां हूंदो। फिलिप कयां थो मां हिन कॉइन खे, फिलिप जो मतिलबु हूंदो आहे उनखे उछालणु हवा में। त असां हुन प्रोबेबिलिटी खे लिखंदासीं त जेको हेड्स अचण जी प्रोबेबिलिटी आहे उहा बराबरि हूंदी पी ऑफ एच केतिरी थींदी। त हाणे असां मथे तौर ते इहा शइ ॾिसी सघूं था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सिक्को उछालियूं था त 50% असां वटि चांस आहे त उहो हेड्स ईंदो। त मतिलबु इन शइ खे त उन शइ जे थियण जो इम्कान केतिरो आहे ऐं केतिरा % चांस आहे त उहा शइ थी सघे थी, उनखे असां चवंदा आहियूं प्रोबेबिलिटी या इम्कान। हाणे अचो त इहो ॾिसूं त असां प्रोबेबिलिटी कढंदा कीअं आहियूं। प्रोबेबिलिटी कढण जे लाइ असांखे सभ खां पहिरियां कढणो हूंदो आहे त केतिरी दफ़ा या केतिरियूं शयूं थियण जो इम्कान आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं इक्वली लाइकली पॉसिबिलिटीज़, यानी हर इम्कान खे जेको थियण जी सघ रखे थो उन मौजूदा सूरत हाल में, उनखे असां पहिरियों कैलकुलेट कंदा आहियूं ऐं उन खां पोइ असां कैलकुलेट कंदा आहियूं त जेका शइ असांखे ॿुधाई वई आहे, यानी द नंबर ऑफ पॉसिबल सिचुएशन जेका असांखे ॿुधायल आहे, जेका मिलियल आहे। मिसाल जी हाणे असांखे मिलियल आहे प्रोबेबिलिटी हेड्स अचण जी केतिरी आहे। असां हिनखे चवंदा आहियूं त नंबर ऑफ पॉसिबिलिटीज़ दैट मीट बाय कंडीशंस, ऐं उनखे वरी असां डिवाइड कंदा आहियूं नंबर ऑफ ऑल द लाइकली पॉसिबिलिटीज़। यानी असांखे जीअं मिसाल पुछो वियो आहे त हेड अचण जी पॉसिबिलिटी केतिरी आहे ऐं असां वटि केतिरा इम्कान आहिनि त केतिरियूं शयूं थी सघनि थियूं। त हिते हेड आहे हिकिड़ो पासो ऐं इम्कान आहिनि ॿ, यानी या त कॉइन में हेड ईंदो या त टेल ईंदो। ऐं असांखां पुछो वियो आहे त हेड अचण जी पॉसिबिलिटी केतिरी आहे, त उहा सिर्फ़ु हिकु आहे। त मतिलबु जेका असां वटि प्रोबेबिलिटी आहे उहा थींदी हेड अचण जी 1/2 या 0.5 चई सघूं था असां हुनखे। ऐं अगरि परसेंटेज जी फॉर्म में लिखूं त असां वटि 50% यानी 50% चांस आहे त असां वटि हेड अचे, छाकाणि त हेड हिकु आहे ऐं ॿ शयूं आहिनि जेके अची सघनि थियूं। त मतिलबु असां वटि जेको चांस हूंदो उन हेड जे अचण जो, उन सिके में हेड अचण जो, उहो 50% हूंदो। ऐं अगरि इहो एक्सपेरिमेंट तव्हां पाण बि करे ॾिसो, अच्छा असां आदी आहियूं त असांखे ॿुधायो वेंदो आहे एक्सपेरिमेंट सिर्फ़ु उहो हूंदो आहे जेको केमिस्ट्री लैब में थिए, पर केमिस्ट्री लैब वारे एक्सपेरिमेंट खे बि एक्सपेरिमेंट चइबो आहे। ऐं कंहिं बि अमल खे, जंहिं अमल खे असां दोहरायूं या उनखे करण सां असांखे का ॼाण मिले, का इंफॉर्मेशन मिले, उनखे असां एक्सपेरिमेंट चवंदा आहियूं। त अगरि इहो एक्सपेरिमेंट तव्हां पंहिंजे घर में या किथे बि दोहरायो ऐं उनखां पोइ तव्हां उनखे बार बार कयो, पोइ भले उनखे 100 दफ़ा कयो, 1000 दफ़ा कयो या लख दफ़ा कयो, तव्हां गौर कंदव त तव्हांजो जेको हेड अचण जो जेको चांस आहे उहो लॻभॻि या 50% जे बिल्कुलु वेझो हूंदो। अगरि तव्हां लख दफ़ा कंदव त थी सघे थो त तव्हांजो 50,000 दफ़ा हेड्स अचे ऐं 50,000 दफ़ा टेल्स अचे। थी सघे थो थोरो घणो हेठि मथे थी वञे, 49% थी वञे या 51% थी वञे, पर घुमी फिरी करे तव्हांजी जेका प्रोबेबिलिटी हूंदी उहा 50 जे वेझा ई बीहंदी, छाकाणि त प्रोबेबिलिटी थींदी ई ईअं आहे। ऐं हिन सिके जे मामले में असां वटि हिकु ई कंडीशन आहे जेका मीट करे थी, त असांखे हेड्स घुरिजे थो। ऐं असां वटि जेका पॉसिबिलिटीज़ आहिनि, जेके थियण जा इम्कान आहिनि, उहे ॿिनि शयुनि जे थियण जा आहिनि, या त असां वटि हेड्स ईंदो या त असां वटि टेल्स ईंदो। त मतिलबु असां वटि जेको अधु आहे उहो अधु असांखे घुरिबल आहे ऐं ॿ जेके शयूं आहिनि उहे थी सघनि थियूं। त मतिलबु असां वटि घुमी फिरी करे 50% ही प्रोबेबिलिटी बीहंदी। पोइ असां हुन एक्सपेरिमेंट खे भले केतिरा दफ़ा बि दोहरायूं ऐं उनखे भले वधाईंदा वञूं, पर पोइ बि असां वटि जेको अंग ईंदो उहो 50% जे वेझो या 50% ई ईंदो।
अच्छा, हाणे अचो त हिकिड़ी ॿी शइ ॾिसूं था। मां हिकिड़ो छको खणां थो। छको यानी जेको लुडे में असां खेॾंदा आहियूं, छको जंहिंखे माना डाए बि चइबो आहे अंग्रेज़ी में, या डाइस बि चइबो आहे। ऐं उन छके में छा हूंदो आहे, उन में दाणा हूंदा आहिनि। हिकिड़े पासे ॾांहुं हिकु हूंदो आहे, कंहिं पासे ॾांहुं ॿ हूंदा आहिनि, कंहिं पासे ॾांहुं टे हूंदा आहिनि, वरी हिकिड़े पासे ॾांहुं चारि हूंदा आहिनि, वरी पंज हूंदा आहिनि ऐं छह हूंदा आहिनि। ईअं उन जे छहनि ई पासनि ॾे मुख़्तलिफ़ अंग लिखियल हूंदा आहिनि। त मां इहे छह ई अंग लिखी छॾियां थो त असां वटि जेको छको हूंदो आहे उन में हिकु छपियल हूंदो आहे, ॿ बि छपियल हूंदो आहे, टे बि, चारि बि, पंज बि ऐं छह बि। त मतिलबु असां वटि इहे छह अंग आहिनि जेके उन छके में छपियल हूंदा आहिनि, ऐं इन खां वधीक या घटि को बि अंग छपियल न हूंदो आहे। ऐं असां को अगरि कोई पुछे त अगरि असां उहो छको गोल घुमायूं त असां वटि इम्कानु केतिरो आहे त असां वटि जेको अंग अचे उहो हिकु अचे। हाणे तव्हां गौर कंदव त असां वटि जेको छको आहे उन छके में छह अंग आहिनि जंहिं मां कहिड़ो बि अंग अची सघे थो, छाकाणि त हुनखे छह पासा आहिनि। ऐं असांखे जेको घुरिबल आहे, जेको असांखे शइ घुरिबल आहे उहो आहे हिकु। त मतिलबु असां वटि हिकु भाङे छह प्रोबेबिलिटी आहे त असां जॾहिं छको गोल घुमायूं त असांजो हिकु अचे। ऐं अगरि असां खां कोई पुछे त इन जी प्रोबेबिलिटी छा आहे त असां जॾहिं छको गोल घुमायूं त असां वटि हिकु या छह अचे। त हाणे तव्हां ॾिसो त हाणे असां वटि ॿ शयूं अहिड़ियूं थियूं जेके अची सघनि थियूं, हिकु ऐं छह ॿई। ऐं जेको छके में मुंहं आहिनि उहे छह आहिनि। त मतिलबु ॿ भाङे छह असां वटि प्रोबेबिलिटी थी वेंदी हिकु या छह अचण जी, छाकाणि त शयूं जेके आहिनि उहे ॿ थी वियूं जेके अची सघनि थियूं। त ॿ भाङे छह लिखंदासीं ऐं हिनखे हल कंदासीं त असां वटि हिकु भाङे टे थी वेंदी, छाकाणि त ॿिनि सां वंड कंदासीं ॿिन्हिनि खे त हिकु भाङे टे थी वेंदी। त मतिलबु इहा असांजी प्रोबेबिलिटी आहे कंहिं बि छके खे गोल घुमाइण खां पोइ असां वटि हिकु या छह अचण जी। हाणे हिकिड़े ॿिए सवाल ते अचूं था त अगरि कोई असां खां पुछे त अगरि असां छको गोल घुमायूं त इन जी प्रोबेबिलिटी छा आहे त असां वटि ॿ ऐं टे अचे। हाणे असां वटि छको साॻियो ई आहे ऐं उन छके में साॻा छह ई अंग आहिनि। ऐं अगरि असां उनखे घुमाईंदासीं त असां वटि ज़रूरु छहनि मां कोई बि अची सघे थो, पर इन जो इम्कानु छा आहे त असां वटि ॿ ऐं टे अचे। अगरि हिकिड़ो छको असां गोल घुमायूं था त असां वटि को बि हिकु अंग अची सघे थो छहनि मां, त वंड त छह सां ई थींदो। पर ॿ ऐं टे जेके आहिनि इहे गॾु नथा अची सघनि, छाकाणि त हिकिड़े छके जे मथां सिर्फ़ु हिकु ई अंग ईंदो आहे ऐं हिन में असां खां पुछियो वियो आहे त ॿ ऐं टे गॾु अचनि। त मतिलबु इन जो इम्कानु थियण जो ज़ीरो आहे, इहो नामुमकिन आहे ऐं इन जो को बि मतिलबु थियण जो इम्कानु न आहे। छाकाणि त जॾहिं हिकु शइ में अची ई हिकु शइ सघे थी त ॿ शयूं गॾु कीअं ईंदियूं, त मतिलबु इन जी प्रोबेबिलिटी ज़ीरो थी वेंदी। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो सुवाल था कयूं त अगरि कोई असां खां पुछे त अगरि इहो साॻियो छको असां घुमायूं त इन जो इम्कानु छा आहे त असां वटि को ॿधी अंग अचे यानी इवन अंग अचे। त असां वटि त आहिनि त अंग साॻा ई छह, त छह थी सघनि थियूं पॉसिबिलिटीज़। पर ॾिसो इवन अंग असां वटि कहिड़ा कहिड़ा आहिनि, असां वटि ॿ आहे, चारि आहे ऐं छह आहे। मतिलबु असां वटि टे अंग अहिड़ा आहिनि जेके इवन आहिनि, जेके ॿधी आहिनि। त मतिलबु असां वटि टे दफ़ा अहिड़ो चांस आहे जेको थी सघे थो छहनि मां। ऐं अगरि असां हिनखे सॉल्व कयूं त असां वटि 1/2 प्रोबेबिलिटी बीहंदी, यानी 50% प्रोबेबिलिटी बीहंदी।